सरदार दादा जुल्फकार खान कुमारियो साहब, सरदार सफदर अली खान मिठानी साहब, सैयद अब्दुल कादिर शाह अमरोटी साहब, जेका भी इतने असांजा स्टेज ते पिंडाल में वेठल मौजूद असांजा भाइर दोस्त पीपल्स पार्टी जा उहदेदार सभिनी के अस्सलाम वालेकुम या अली मदद जी भुट्टो जी दादा मां सब खां पहिरियों साईं अब्दुल कादिर शाह के असांजे पीपल्स पार्टी में ऐलान करण ते वेलकम कंदुमि मां इहा उम्मीद तो कयां त हुननि वक़्तु तो फ़ैसिलो कयो आहे हुननि GDA में हुआ GDA के छॾे हू हाणे पीपल्स पार्टी में फ़ैसिलो था करनि पीपल्स पार्टी में बाक़ाइदा ऐलान था करनि अॼु मां इहो उम्मीद तो कयां त इंशाअल्लाह हू पीपल्स पार्टी में रही करे हिन इलाइक़े जी ख़िदमत कंदा इलाइक़े जे लाइ कमु कंदा सरदार दादा जुल्फकार खान कुमारियो साहब जी रहनुमाई में हो हिन इलाइक़े खे ॾाढी तरक़ी ॾेई सघंदा मां उन्हनि खां इहा उम्मीद भी तो कयां त साईं मुंहिंजा तव्हांखे हिते इहो फ़र्ज़ भी आहे हाणे त तव्हां पंहिंजे इलाइक़े जा कम कयो इलाइक़े जी ख़िदमत कयो अॻ में साईं तव्हां हुयो GDA में PTI GDA जो तव्हांखे ख़बर आहे त हुनजो कहिड़ो हाल आहे कहिड़ो किरदारु आहे उते त साईं कम जी त का ॻाल्हि ई न आहे हे पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे हिन पार्टी में हर जेको भी तव्हांजो हिन इलाइक़े जो मौज़िद हिन पार्टी में आहे उन इलाइक़े जी ख़िदमत कई आहे इलाइक़े में कम कारियूं कराया आहिनि तव्हां ॾिसो त माज़ी खां वठी करे जेका भी कम थिया आहिनि उहे सभु तरक़ियाती कम जिन या तव्हां नौकरियूं कयो उहे सभु पीपल्स पार्टी जे दौर में थियूं आहिनि इंशाअल्लाह मां सम्झां थो अॻियां भी पीपल्स पार्टी जे ई जेका भी पीपल्स पार्टी में MP MNAs आहिनि ऐं जेका भी असांजा इलाइक़े जा मौज़िद पीपल्स पार्टी में मौजूद आहिनि उहे पंहिंजे इलाइक़नि में माण्हुनि जी ख़िदमत कंदा माण्हुनि खे रिलीफ ॾींदा हिते साईं इलाइक़े में माण्हुनि जा काफ़ी मसला आहिनि काफ़ी हिते शयुनि जी दुरुस्तगी जी गुंजाइश आहे मां इहा उम्मीद कंदुमि तव्हां मां त तव्हां हिन इलाइक़े जी ख़िदमत कंदो ऐं हिन इलाइक़े में तव्हां तरक़ियाती स्कीम्स ॾेई करे माण्हुनि खे रिलीफ ॾींदो वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त मूंखे अॼु वञिणो आहे कराची मुंहिंजी फ्लाइट आहे तंहिंजे करे मां पहिरियों ई ख़िताबु कयो ऐं मां वधीक तव्हां खां टाइम न वठंदुसि मां इहा ई उम्मीद थो कयां त साईं जन तव्हांजी ख़िदमत कंदा ऐं सुठे तरीक़े सां ऐं मां साईं खे वरी ॿीहर बि वेलकम थो कयां ऐं साईं खे मुबारकबाद पेश थो कयां